अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर जायज़ का पोइ हाणे ज़ोंग ते भी फ्री नेट हलंदी VPN ज़रिए। तो तव्हांखे इन जी सेटिंग करनी पवंदी। सब खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, उहो प्ले स्टोर तां तव्हांखे मिली वेंदो। उनजो मां तव्हांखे नालो ॿुधायां थो। उनजो नालो आहे HTTP इंजेक्टर। इहो तव्हां प्ले स्टोर ते सर्च कंदा, हीउ नालो आहे, तव्हांखे मिली वेंदो। इनखे तव्हां जीअं ई ओपन कंदा त तव्हांखे मथीं जॻह ते हिकिड़ो फाइल नज़र ईंदो। इहो जेको निशान मूं ॾिनो आहे, तव्हां हिनखे हणंदा, पोइ हिनखे हणंदा, पोइ तव्हां डायरेक्ट पंहिंजी फाइलनि में वेंदव। मेमोरी कार्ड जी या मोबाइल जी जेकी फाइल आहे, तव्हां उन में वेंदा। उन में कुझु फाइलां जेके आहिनि डाउनलोड थियल आहिनि, जेके अॻ में मूं डाउनलोड करे छॾियूं आहिनि, उहे बि तव्हांखे मां ॾींदुसि। हीअ 3 आहिनि महीने जूं फाइलां। नंबर 1 खे असां कंदासीं, हिनखे स्टार्ट कंदासीं, वरी ओके जो बटण आहे। मथे ॾिसंदव तव्हांखे चाबी जो निशान ईंदो, मतिलबु हुनजो इहो ई आहे त कनेक्ट थी वई। ठीकु आहे दोस्तों, कनेक्ट थी वई आहे। हाणे असां हलाईंदासीं यूट्यूब। ये थोड़ो हिकु चक्कर सां न हले त तव्हांखे वरी ईअं करिणो पवंदो। तव्हां हिनखे फ्लाइट मोड कंदव, वरी हुनखे ऑन कंदव, या वरी ॿीहर तव्हां हुनखे कनेक्ट कंदव। थी सघे थोरो पहिरियों मसइलो करे त तव्हांखे हिकु ॿ चक्कर बार बार करण सां हीअ कनेक्ट थी वेंदो आहे। ॾिसो तव्हां, हीअ यूट्यूब हले पियो, असांजो हीअ कनेक्ट थी वियो आहे। ऐं हीअ जेके 3 फाइलां हुयूं, इहे तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में त नथो ॾेई सघां, जो ते अपलोड ई न थींदियूं। पोइ तव्हांखे मां व्हाट्सअप जो नंबर ॾियां थो डिस्क्रिप्शन में, तव्हां उते वञी करे जेको आहे त मूंसां राब्तो कयो। तव्हांखे 3 फाइलां मां उते ॾींदुसि। ऐं अगरि जायज़ ते तव्हांखे फ्री नेट हलाइणो आहे त उन जी बि मां तव्हांखे लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई वेंदुसि।